मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। पर कंहिं बंदे जो गुमान ई नथो वञे त अहिड़े हिकिड़े जंगल में मां फाथो आहियां त हिते पाणी मूंखे मिलंदो ई न, पाणी बिल्कुलु बि मूंखे न मिलंदो। पोइ तयम्मुम कयो वेंदो। तयम्मुम जा जेके 3 तयम्मुम जे अंदरि फ़र्ज़ आहिनि, उनखे उनजे अंदरि आसानी हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां, उनजे अंदरि छा थींदो त जेकॾहिं अगरि कोई बंदो जनाबत वारो आहे, कंहिं बंदे खे तड़ पियल आहे, तड़ शादीशुदा घरवारी सां सोबत कई, सोबत जे दौरान अचानक काॾे ट्रेवल थी वियो, कंहिं झंग में वञी करे पहुतो, छो त इहे मरहला थी सघनि था। कोई हाणे ईअं न चए साईं केरु झंग में वेंदो, हा केरु रेगिस्तान इलाइक़े में वेंदो, इहो मामिलो पेश अची सघे थो, इहो मामिलो पेश अची सघे थो, पाणी जी किलत थी सघे थी। अहिड़ो जेकॾहिं मामिलो पेश अची वियो त कोई बंदो जनाबत सां आहे, कंहिं बंदे खे वुज़ू न आहे, उन सूरत में जेकॾहिं तयम्मुम कंदो त इहो बंदो जनाबत खां पाक बि थी वेंदो ऐं जो वुज़ू बि जेको कंप्लीट थी वेंदो। 3 उनजे अंदरि फ़र्ज़ आहिनि। सभ खां पहिरियां तयम्मुम जी नियत कई वेंदी त मां नियत कयां थो तयम्मुम जी। 1 नंबर ते इहो फ़र्ज़ु। 2 नंबर ते पंहिंजा 2 हथ जेको आहे ज़मीन ते लॻाया वेंदा। उनजे अंदरि जीअं थोरो हवाई नॉर्मल गुबार मिटी जी हुजे, या न घणी हुजे त ईअं मुंहुं जेको धूड़ थी वञे, पोइ वरी धोइणो पए दुबारा, यानी अहिड़ी नॉर्मल जीअं दज़ हूंदी आहे, हालांकि उहा दज़ तव्हां भित खां बि खणी सघो था, उहा कंहिं पथरीले इलाइक़े खां बि खणी सघो था, उनखे 2 हथनि खे ज़मीन ते लॻाइणो आहे। पोइ इन खां बाद में जेकॾहिं अगरि मिटी हथनि में ज़्यादा आई आहे त नॉर्मल हिनखे ईअं छॾिणो आहे। पोइ उहो पूरो जेको मुंहं जे अंदरि हीअं फिरणो आहे। हालांकि मूंखे माइक पतल आहे, लाइन मुश्किल आहे, सॼे मुंहं खे हीअं कंप्लीट सां ईअं क्लियर करिणो आहे, जीअं पूरो मुंहुं उनजे अंदरि अची वञे। इहो हिकिड़ो फ़र्ज़ु तयम्मुम जे अंदरि आहे। ॿियो जेको आहे त पंहिंजे 2 बाज़ू खे कपिड़नि खे ईअं मथे करे पोइ ज़मीन ते दुबारा वरी जीअं पहिरियों हयासीं न, दुबारा वरी ज़मीन जे अंदरि मिटी खे यानी थोरी गुबारी खे हासिलु करण जे लाइ वरी असां ॿई हथ हणंदासीं, वरी पोइ छंडींदासीं इन बेस सां ताकी मिटी मथां घणी अची वञे। छो त मिटी घणी अची वञे, बाज़ू खे लॻे, मुंहुं खे लॻे त वरी बंदो ज़्यादा परेशान थींदो आहे, ख़ारश थींदी आहे या मुंहं ते मिटी चढ़ी वेंदी आहे, त इन जे करे नॉर्मल थोरो छंडियो वेंदो। पोइ हथनि ते इस्तेमालु कयो वेंदो। आङुरियुनि खे थोरो सम्झो साईं, हे 3 आङुरियूं ऐं 3 आङुरियुनि खे हितां ईअं फिराईंदो बंदो, हिन ते हीअं कंप्लीट करिणो आहे। इहो तरीक़ो इन जे करे हितां हीअं स्टार्ट करिणो आहे ताकी सॼो हथु जेको आहे तव्हांजो उन तयम्मुम जे अंदरि अची वञे। हे हिकिड़ो हथु, ॿियो हथु, हे 3 आङुरियूं हितां हीअं कंप्लीट करे हितां छॾिणो आहे। कहिड़ी सूरत में? जंहिं सूरत में पाणी बिल्कुलु बि न मिले, हिकु इहा सूरत। ॿी सूरत में बि तयम्मुम करणु जाइज़ आहे, दुरुस्त आहे। उहो कहिड़ी में? तबियत इंतिहाई घणी ख़राबु थी वई आहे, असां वटि जनवरी जी मौसम अची वई, इंतिहाई मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, पर मां नमाज़ जो पाबंद आहियां, नमाज़ जो मां पाबंद आहियां, नमाज़ खे मां बिल्कुलु न छॾींदो। हाणे मूंखे डॉक्टर ॿुधायो त जेकॾहिं अगरि मौलवी साहिब तूं पाणी में थोरो बि हथ हयो न त पोइ तोखे अधरंग थी वेंदो, पोइ या तूं याने हलियो वेंदे, सभा पूरो थी वेंदे। पाणी खे तूं हथु बिल्कुलु बि न लाइ। अचानक मूंखे हाणे राति जो आरामु कयुमि त हाणे साईं वुज़ू त वियो, वुज़ू त वियो न, हाणे मूंखे पाणी में बि हथु न लॻाइणो, त हाणे मां छा कयां, मुंहिंजी त नमाज़ थी वञे। पोइ शरीयत इन ॻाल्हि में हुकुम ॾिनो, जेकॾहिं अगरि तव्हां इंतिहाई ज़्यादा बीमार आहियो, पाणी में हथु विझंदव अधरंग थी सघे थो, पाणी में हथु विझंदव थधे पाणी में या गर्म पाणी में ई तव्हांजी हालति ख़राबु थी वेंदी। पोइ उन सूरत में शरीयत हुकुम ॾिनो त तव्हां बीमारी जी हालति में बि तयम्मुम करे सघो था। पोइ उन में तव्हांजो गुस्ल बि थी वेंदो, उन में तव्हांजो वुज़ू बि थी वेंदो।